अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां ताराजड़। नाज़रीन, मकानी चूंडुनि जो जेको ॿियो मरहलो आहे उन जा नतीजा बि असांजे साम्हूं अची चुका आहिनि। पहिरीं मरहले वांगुरु पाकिस्तान पीपल्स पार्टी सवाइ बदीन ज़िले जे बाक़ी सिंध जे सभिनी ज़िलनि में क्लीन स्वीप कयो आहे। जेके इम्कान ॾेखारे पियो विया त ठटे जा शिरादी, थरपारकर में अरबाब ग्रुप ऐं दादू में लियाकत जतोई उन जा इतादी उहे शायदि पाकिस्तान पीपल्स पार्टी खे को टफ टाइम ॾेई सघनि, पर उहो किथे बि असां न ॾिठो ॿिए मरहले में त इन्हनि मां कंहिं बि पार्टी या कंहिं बि दड़े कंहिं बि ग्रुप पाकिस्तान पीपल्स पार्टी खे को टफ टाइम ॾिनो हुजे। बदीन जा रिज़ल्ट हालांकि तमामु मुख़्तलिफ़ रहिया। बदीन म्यूनसिपल कमेटी जूं जेके 16 वार्ड हुआ उहे 16 जा 16 वार्ड ज़ुल्फ़कार मिर्ज़ा ग्रुप जेके आहिनि उहे ॿारे वरिता। उन खां सवाइ गोलाची में, निंदे में, खोसकी में बि उन्हनि पाकिस्तान पीपल्स पार्टी खे बुरी शिकस्त ॾिनी। पर बदीन जो जेको ॿियो पासो आहे जंहिं पासे मातली, तलार ऐं इहे इलाइक़ा अची वञनि था, उते पाकिस्तान पीपल्स पार्टी सभु सीटूं खणी वई आहे। हाणे बदीन ज़िले काउंसिल जो चेयरमैन केरु थींदो इहो त अॻिते हली हिन जो फ़ैसिलो थियणो आहे। पर असां ॾिठो पहिरें मरहले में त ठटे जा शिरादी जेके तमामु मज़बूत नज़र अची रहिया हुआ उन्हनि खे तमामु वॾी शिकस्त आई हिन ॿिए मरहले में। उन खां सवाइ दादू में अवामी इताद जेको हो लियाकत जतोई जो उहो बि को ॿूटो ॿारे न सघियो। थरपारकर में अरबाब ग़ुलाम रहीम ऐं उनजा इतादी उहे बि का ख़ासि रिज़ल्ट न ॾेई सघिया। उमरकोट में अलबत्ता इहो ज़रूरु थियो आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिकिड़ी शुरूआति कई आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा न रुॻो जेके वार्ड आहिनि उमरकोट म्यूनसिपल कमेटी जा, उन में 4 वार्ड पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खटिया। उन खां सवाइ यूनियन काउंसिल बि हिकिड़ी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे नाले रही। इन खां अॻु में जेके चूंडूं मकानी चूंडूं थियूं जनरल मुशर्रफ दौर में त मुस्लिम लीग फंक्शनल जो नाज़िम हो उमरकोट जो, पर हिन भेरे असांखे मुस्लिम लीग फंक्शनल किथे बि नज़र नथी अचे। ओवरऑल किराए तमामु घणी आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजो ही 8हों साल आहे सिंध में हुकूमत जो, ऐं उन दौरान हुन करप्शन, बदउनवानी, पंहिंजा नवाज़ी जी इंतिहा करे छॾी। बेड गवर्नेंस आहे, तइलीम ऐं सिहत तबाह आहे, लोकल गवर्नमेंट जो को निज़ाम ई कोन्हे, ऐं लोकल काउंसिलूं जेके आहिनि उनजा फंड्स अचनि था पर उहे ख़र्च नथा थियनि। पर उन जे बावजूदि सिंध में ॿिए मरहले में असांखे को मुतबादिल नज़र न अची सघियो। इहे वॾा नाला जिन जो असां पहिरीं ज़िक्र कयो उहे त हिकिड़े पासे, पर सिंध जूं क़ौम परस्त धुरियूं जिन खे अवाम क़ौमी इशूज़ ते तमामु घणी मोड़ ॾींदियूं आहिनि, पर लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन में यूसी सतह ते बि उन्हनि जी कारकर्दगी असांखे तक़रीबन ॿुड़ी नज़र आई आहे। इन्हनि सभिनी इशूज़ ते ॻाल्हाईंदासूं। असांखे जॉइन कयो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे MNA जंहिंजो तालुक़ु उमरकोट सां आहे, जनाब लाल माली साहब, ऐं उन सां गॾु मौजूदु आहिनि इस्लामाबाद जा सीनियर सहाफ़ी ऐं तर्ज निगार जनाब इब्राहिम कुंबर साहब। माली साहब, सभिनी खां पहिरीं तव्हां खां शुरूआति कयूं त उमरकोट ज़िले में जेतोणीकि उमरकोट, थरपारकर, ठट्टो, बदीन इहे सभु ज़िला अहिड़ा हुआ जिते लॻो पियो त तमामु सख़्तु मुक़ाबिलो थींदो या हेठी सतह ते इलेक्शन हुई, वार्ड यूनियन काउंसिल सतह ते, पर असां ॾिठो सवाइ बदीन जे बाक़ी ॿियनि ज़िलनि में ओतिरा सख़्तु मुक़ाबिला नज़र न आया, सवाइ उमरकोट जे कुझु यूसीस ते, कुझु वार्डनि में जिते तव्हां कामयाबी हासिलु कई। चूंडूं अञा हलियूं पिए, पोलिंग जो अमल जारी हो, उन दौरान ई तव्हां एहतजाज शुरू करे छॾियो, ॿिए ॾींहुं हड़ताल जो सॾु ॾिनो, धरणो भयो। त ओवरऑल उमरकोट ज़िले जे हवाले सां जेकॾहिं पाण ॾिसूं त कहिड़ी धांधली थी, कहिड़े नमूने जी धांधली थी? छा उते सॼी इंतिज़ामिया मिली वई हुई पाकिस्तान पीपल्स पार्टी सां? उते रेंजर्स बि मौजूदु हुई, रिज़र्व फोर्स तहत फ़ौज बि हुई, त छा कंहिं बि को तदारुक न कयो? सभ खां पहिरीं महिरबानी, तव्हां हिन हिकिड़े हॉट टॉपिक ते इहो प्रोग्राम रखियो आहे ऐं मूंखे तव्हां मदद कयो। हाणे ॻाल्हि इहा आहे त जीअं इलेक्शन शुरू थी त तॾहिं खां ई साफ़ ज़ाहिर थी वियो त इलेक्शन कहिड़े क़िस्म जी थींदी। जॾहिं खां आरोज़ लॻा सरकारी मुलाज़िम, जेके एजुकेशन डिपार्टमेंट जा मोस्टली लॻा ऐं मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जा, यानी सिंध गवर्नमेंट जा मुलाज़िम हुआ ऐं सिंध गवर्नमेंट जा जेके वज़ीर हुआ उहे खुले आम वर्क करे रहिया हुआ, त उन मां अंदाज़ो थी वियो त हीअ इलेक्शन कहिड़े क़िस्म जी थियणु वञे पई। इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त, ऐं पुलिस जो तव्हां वरी किरदारु ॾिसो, अंदाज़ो लॻायो त उमरकोट में हिकिड़े RO जेको आहे गैर क़ानूनी ऐं गैर अख़लाक़ी तौर ते असांजा फॉर्म्स रद्द कया, ज़्यादतियूं कयूं, मुख़्तलिफ़ आरोज़ कयो, पर हिकिड़े त माना तमामु घणो एग्रेसिवली इहो सभु कुझु कयो पए प्री इलेक्शन, ऐं उनजी असां इलेक्शन कमीशन खे शिकायत कईसीं त हुनखे रिमूव कयो वियो। पर हू RO हिकिड़ी FIR कराए वियो।
उहो कराई हुई 200 माण्हुनि ते, जेको दहशतगर्दी जी कोड में वई वरी वापसि पई, उहो हिकिड़े प्रोसेस में हले पई, 200 माण्हुनि खे। ऐं हुन 200 माण्हुनि में केरु आहे, हुन में घटि 100 त मुंहिंजे ख़्याल में हुन में उम्मीदवार आहे। त हुननि उम्मीदवारनि खे उहे करे इंगेज कयो वियो। पोलिंग स्टाफ सॼो हिकिड़ी मखसूस पार्टी पीपल्स पार्टी जो जेको हमदर्द स्टाफ हो सॼे ज़िले में उन स्टाफ खे लॻायो वियो। पुलिस हुननि जी धुर भरियल रही। पोलिंग डे ते हिकिड़ी पोलिंग स्टेशन जूं हाणे वीडियोज़ बि मूं वटि मौजूदु आहिनि, तव्हांखे उहो ॾींदुसि। त उन में पुलिस, कराची पुलिस आई आहे उते, 5-7 मोबाइलनि वेही मथे ठपा हणाए हुन पुलिस धांधली कराई आहे। त अहिड़े क़िस्म जो। ऐं जेको थरपारकर आहे, थर वारो इलाइक़ो आहे, उते असां हिकिड़े सूबाई वज़ीर आहे, हुनजो भाउ गॾु SHOs हलंदा रहिया ऐं हर पोलिंग स्टेशन ते बि ठपा हणंदा रहिया। जेके 100 पोलिंगूं असां घटि हुयूं, उन्हनि पोलिंगनि ते हुननि जो इहो ख़्यालु आहे, केरु सोचे बि नथो सघे त उतां खां को हिकिड़ी काउंसलर जी सीट न निकिरे PTI जी, ठीकु आहे न। पर हू तॾहिं निकिरे जेको इलेक्शन बेसिकली उमरकोट ज़िले में PTI ऐं पीपल्स पार्टी जी न हुई। उमरकोट ज़िले में PTI वर्सिस पीपल्स पार्टी वर्सिस स्टेटस को पार्टीज़ जिन पाण में हू गॾु थी हुयूं, वर्सिस पुलिस वर्सिस रेवेन्यू डिपार्टमेंट वर्सिस गवर्नमेंट ऑफिसर्स। माना हुनजे ख़िलाफ़ सभु इलेक्शन लड़िया पिया। इन में को शक कोन्हे को सिंध में हाणे को PTI अची वई आहे ऐं हाणे को बाक़ी सभु कुझु साफ़ थी वियो आहे, इहो थी वेंदो। पर अञा ताईं PTI हिकिड़ो पंहिंजो फुट ज़रूरु हुते रखियो आहे ऐं पंहिंजी हिकिड़ी इंपॉर्टेंस ऐं पंहिंजो वजूद ॾेखारियो आहे। पर इलेक्शन मुक़ाबला ज़रूरु थिया। हाणे ॾिसो बदीन में तव्हां कोट कयो था, बदीन में छा थियो? बदीन में सिक्योरिटी, हाणे उमरकोट में हर पोलिंग स्टेशन ते रेंजर्स न हुई, सिर्फ़ु चंद हिकु पोलिंग स्टेशन ते रेंजर्स हुई, जे 1 या 2 सिपाही, बाक़ी उनजो क्विक रिस्पॉन्स फोर्स हुयो। त उहो उन टाइम ते अचे पई जॾहिं हुते कंप्लेंट थिए पई। उहो मेजरली सिटी ऐं अराउंड उहो मौजूदु रहियो, ॿाराणे में उहो बि फैसिलिटी अवेलेबल न हुई। त हाणे बदीन में निस्बतन सिक्योरिटी डबल हुई, माण्हुनि खे मौक़ो मिलियो, वोट ॾियण जो मौक़ो मिलियो, को डपु कोन हो, डाक कोन हुयो, त माण्हुनि वोट कयो, तव्हां रिज़ल्ट ॾिसो छा आयो। अॼु बि उमरकोट में थरपारकर में जेकॾहिं तव्हां इन नोयत जे करे इलेक्शन कराईंदो, जंहिंजो असांजो मुतालबो आहे त हिन इलेक्शन खे रद्द करे वापसि इलेक्शन कराई वञे जेका फ़ौज जी निगरानी में थिए, त तव्हां रिज़ल्ट बिल्कुलु डिफरेंट ॾिसंदा। लाल, जेकॾहिं असां पहिरीं मरहले में ॾिसूं, अपर सिंध में जा जेके ज़िला हुआ उते त PTI जो नालो निशान बि असांखे नज़र न आयो। ॿिए मरहले में सवाइ उमरकोट में जिते तव्हांजी प्रेजेंस आहे, हिंदू बिरादरी जो वोट तमामु वॾो आहे, मखदूम शाह कुरैशी साहिब जा वोटर आहिनि, उते तव्हां 4 वार्ड बि खटो था, म्यूनिसिपल कमेटी उमरकोट जा, यूनियन काउंसिल बि खटो था। त एॾी वॾी दांदरी आहे, एॾो पीपल्स पार्टी जो प्रेशर आहे, पोइ तव्हांखे कीअं खटणो ॾिनो? हालांकि सॼी सिंध में त किथे PTI आहे कोन खटणु ॾिनो, कोन खटणु। हू इन खे एग्री कयो हूंदा, सिंध में PTI मौजूदु आहे, पर ओड़ी प्रेजेंस कान्हे जहिड़ी एक्सपेक्टेड आहे। ऐं उन ते असीं कमु करियूं पिया, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कमु करे पई, ऐं होपफुली असीं उन खे पंहिंजी प्रेजेंस नेक्स्ट जनरल इलेक्शन ताईं मुकमल करे वेंदासीं। पर जेका एक्चुअल मौजूदी त PTI पीपल्स पार्टी अगेंस्ट 2 फोर्सिस लड़िया पिया, हिकिड़ो PTI या फंक्शनल लीग या NTPP, ठीकु आहे न, मुख़्तलिफ़ ज़िलनि में। उहो किथे इताद जे नाले ते लड़िया, किथे PTI जे प्लेटफॉर्म ते लड़िया, किथे फंक्शनल लीग जे नाले ते लड़ियासीं, किथे की लड़ियासीं, इलेक्शन हिकिड़ी उन सॼे सिस्टम में थी। पर हू जेको पोलिंग स्टाफ जी मूं तव्हांखे ॻाल्हि कई, जेको पुलिस जे रवैयनि जी ॻाल्हि कई मूं, जेको त रिटर्निंग ऑफिसर्स जी मूं ॻाल्हि कई, उते इलेक्शन जो फेयर हुजण जो सवाल ई पैदा कोन थियो। इहो सभु कुझु पहिरीं नज़र अची वियो। पर छोकी छाकाणि त मैदान ख़ाली न पियो छॾे सघिजे, इलेक्शन लड़णु तमामु ज़रूरी हुई, त कंटिन्यू टू दैट। हा इब्राहिम जी, हाणे लाल ॻाल्हि कई त उते सूबाई वज़ीर वर्क ते लथल हुआ, सॼी मिशनरी हुई, ROs सरकारी मुलाज़िम मुक़ररु थिया। पाण ॾिठो पहिरीं KP में इलेक्शन्स थियूं, बलोचिस्तान में थियूं, हींअर सिंध सां गॾोगॾु पंजाब में थियनि पियूं। उते ROs त ईअं ई मुक़ररु थियनि पिया। ऐं KP जो त रिपोर्ट थियल वाक़ियो आहे त PTI जो हिकिड़ो सूबाई वज़ीर बैलेट बॉक्स खणी भॼी वियो हो, जेको पोइ FIR थी सभु कुझु थियो। एॾी सख़्तु इलेक्शन थी, PTI जो ॿियो किथे नालो निशान बि कोन्हे। उमरकोट में जेतिरियूं बि सीटूं कढी विया, जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी इन क़िस्म जी धांधली कई आहे जहिड़ी ॿुधण में अचे पई, त पोइ त इहे सीटूं बि न कढणु खपनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे। शक न आहे त पीपल्स पार्टी जेका धांधली कई आहे, प्री पोल धांधली कई आहे, उहा वॾे पैमाने ते कई आहे ऐं सॼी सिंध में कई आहे। इन में को बि शक न आहे। ऐं उन जूं तयारियूं बाक़ाइदे प्लानिंग सां उन जी तयारियूं थी हुयूं। ऑफिसरनि जे मुक़ररनि खां वठी हिकिड़ो ज़हन ठाहियो वियो ऐं उन खां पोइ सॼी टोटल सरकारी मशीनरी हर ज़िले में इस्तेमालु थी। इन हद ताईं आउं तस्लीम करण लाइ तयारु आहियां त वॾे पैमाने ते, छाकाणि जो सॼो जेको त गवर्नमेंट जा जेके बि वसीला हुआ, उहे वसीला इस्तेमालु कया विया उन ई धांधली में। ॿियो जेको फैक्टर आहे उहो इहो आहे त जिन पीपल्स पार्टी खां अलावा जिन पार्टियुनि सीटूं खयूं आहिनि
या जिन हारायो आहे उन्हनि उन जेका प्री पोल धांधली हुई उन खे फेल करण जे लाइ नाकाम करण जे लाइ उन्हनि वटि कहिड़ी तयारी हुई जेकॾहिं हू चाहींदा त करे सघिया पिए। फ़र्ज़ु करियो बदीन में जेकॾहिं म्यूनिसिपल जा जेके 14 वार्ड्स ज़ुल्फ़कार मिर्ज़ा खटे थो त हुनजी उन रग ते हथ हो त ही पीपल्स पार्टी कहिड़े नमूने धांधलियूं कराए सघे थी, उन खे कीअं रोकजे, उन वटि हुनजी मुकमल शहर जी हद ताईं इवन टंडो बागो पंगरियो इन ताईं हुन वटि बाक़ाइदे हुन पंहिंजा माण्हू तयारु कया हुआ, हुन पंहिंजा एजेंट तयारु कया हुआ। त हीअ जेकॾहिं फ़र्ज़ु करियो हीअ त थी वियो हिकिड़ो मरहलो थी वियो प्री पोल रिगिंग जो, उन खे नाकाम कीअं करिणो आहे, जेकॾहिं इम्कानी तौर ते केरु अची ठपा आणे थो त उन खे नाकाम कीअं करिणो आहे। उन ई करे आउं सम्झां थो त जेकॾहिं ॿियनि पार्टियुनि वटि उन ई क़िस्म जी प्लानिंग हुजे हा, उन ई क़िस्म जा उन्हनि वटि वर्कर हुजनि हा, उन ई क़िस्म जी फेस करण जी उन वटि हिकमत अमली हुजे हा त उहे पार्टियूं क्लेम करे सघनि पियूं, उहो पार्टियूं थी सघे थो उन ई लेवल ताईं कामयाबु थी वञनि हा, वधीक सीटूं खणी वञनि हा। पर मुंहिंजे ख़्याल में जहिड़े नमूने पीपल्स पार्टी तयारी कई हुई तोड़े जो उनखे उहो प्लस पॉइंट मिलनि था त गवर्नमेंट में आहे, पर ॿियनि पार्टियुनि उहा तयारी कोन कई हुई। उन करे जंहिं जिते हिकिड़ी 2 सीटूं खयूं आहिनि उहो उन्हनि जो टोटल जेको आहे वर्थ आहे, उहो उन्हनि जी टोटल ताक़त आहे। बाक़ी छो जो कंहिं वटि बि सबूत न आहे त उते कूड़ा ठपा हया विया, ॻाल्हि त ठीकु आहे, इल्ज़ाम त लॻंदा रहंदा आहिनि, इल्ज़ाम त हाणे सॼो 2013 वारी सॼी इलेक्शन में इमरान ख़ान हणी सॼे पाकिस्तान जी उन ते इल्ज़ाम हणी वियो, पर सबूत त आख़िर ताईं साबित बिल्कुलु कोन थी। उनजे करे इहो इल्ज़ामनि जी हद ताईं त ठीकु आहे। ऐं ईअं बि न आहे जो पीपल्स पार्टी खे ईअं छॾे ॾिजे त हुन बिल्कुलु कई हूंदी, हुनजा जेके असराइत आहिनि जिते एक्सिस न हूंदी ॿियनि पार्टियुनि जी उते कूड़ा ठपा लॻा हूंदा, बिल्कुलु हिन में कोई शक न आहे। पर वॾे पैमाने ते 2 शयूं सुठियूं आहिनि, हिकु इहो जो उते कंहिं बि क़िस्म जो हिकिड़ो माना हाञेकार पुरतशदुद वाक़ियो कोन थियो, माना का क्योरिटी वधि में वधि कोन थी, इहो हिकिड़ी प्लस पॉइंट आहे। पोइ कंहिंखे बि ॾियो, पीपल्स पार्टी खे ॾियो, रेंजर्स खे ॾियो, पुरअमन इलेक्शन थी। ॿी इहा जो माना तमामु वॾे पैमाने ते किराए थी आहे। फ़र्ज़ु करियो जेकॾहिं इहो त उमरकोट त ठीकु आहे, उमरकोट त रहियो ई पीपल्स पार्टी जो सदाईं लाल साहब वारा, त हाणे उन्हनि उन मुतहरिक कयो आहे PTI खे, तमामु सुठी ॻाल्हि आहे। छो जो सिंध में हिकिड़ी अहिड़ी फोर्स जी ज़रूरत आहे जेका काउंटर करे, जेका हिननि सॼी बड़बांग थियल सिंध खे वरी नए तरह संवारे, फ़िलहाल उमरकोट जे पर जेकॾहिं इन ई जेका ॻाल्हि साईं कनि था, जेकॾहिं इहा ई सूरत हाल हुजे त वधि में वधि रड़ियूं अरबाब रहीम करे वधि में वधि दाऊं शिराज़ी कनि हा, जिते जेके धणी थियो ठहनि ज़िलनि जा, जिन खे 100% इहा चांस हुई। उन करे आउं सम्झां थो त जेको पोलिंग वारे ॾींहुं घटि पोलिंग खां अॻु में तमामु घणी थी, ऐं उन में असांजो पंहिंजो फेलियर ॿियनि पार्टियुनि जो इहो आहे त हुननि प्री पोल रिगिंग खे नाकाम करण जे लाइ का बि हिकमत अमली तयारु न। इब्राहिम जी तव्हां ॻाल्हि कयो था डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जी, डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा त हाणे आयो, पीपल्स पार्टी खां धार थी, पहिरीं इलेक्शन हुई, पर शिराज़ी जो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे। शिराज़ी हमेशह इलेक्शन विढ़ंदा रहिया आहिनि टटे मां, हमेशह उन्हनि टफ टाइम ॾिनो आहे, कहिड़ी पार्टी में हुजे खटंदा आहिनि, ऐं उन्हनि खे सभु ख़बर आहे त कीअं पोलिंग डे ते कहिड़ा कहिड़ा हरबा हलाइबा आहिनि, कीअं वोट वठिबा आहिनि, कीअं वोटर्स आणिबा आहिनि, उहे बि हाराए विया आहिनि इलेक्शन में। हा, उनजो ॿियो पासो बि थी सघे थो, उहो जेको इहो डिस्कस बि थींदो रहियो आहे त थी सघे थो हिकिड़ी ख़बर आहे न सभिनी खे अरबाब या शिराज़ी कंहिंजा माण्हू आहिनि, थी सघे थो उन्हनि जे तरफ़ां इहे हिदायत हुजनि बाबा हल्को हथु रखो, थी सघे थो ॿियो मरहलो अचे अॻियां अव्हांखे जेको थो वेझे मुस्तक़बिल में घणो मिले, इहो पासो थी सघे थो। नाज़रीन, प्रोग्राम में वेहर भलीकार माली साहब, ॻाल्हियूं पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु थियनि थियूं ऐं घणे हद ताईं जाइज़ बि लॻनि थियूं त पीपल्स पार्टी सिंध में करप्शन, बदउनवानी ऐं जेका पंहिंजा नवाज़ी आहे उनजी इंतिहा करे छॾी आहे, तइलीम बि तबाह आहे, सिंध जी सिहत बि तबाह आहे। पर ॿियूं पार्टियूं जेके वफ़ाक़ जूं पार्टियूं आहिनि, जिन खे सिंध में पीपल्स पार्टी जे मुतबादिल तौरु कुझु करणु खपे हा, 8 सालनि जो हीउ दौरु आहे, न असांखे मुस्लिम लीग नून नज़र थी अचे, न तहरीक इंसाफ़ थी नज़र अचे। छा सिंध इन्हनि पार्टियुनि जे एजेंडा ते कोन्हे, ख़ासि करे तहरीक इंसाफ़ जो जेकॾहिं ज़िक्र करियूं त तहरीक इंसाफ़ त असांखे सिंध में तंज़ीमी तौर ते किथे नज़र ई कोन थी अचे। ॾिसो, तहरीक इंसाफ़ सिंध में तंज़ीमी तौर ते त बिल्कुलु मौजूदु आहे। हाणे तव्हांखे हर डिस्ट्रिक्ट में ऑर्गनाइज़ेशन मिलंदी, हर डिस्ट्रिक्ट में ऑर्गनाइज़ वे में कमु हले पियो। डेफिनेटली सिंध जी अवाम में मूं तव्हांखे पहिरीं बि चयो त को एॾी डीप जेको रूटेड न थी आहे, ऐं सिंध जेका आहे हाणे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे एजेंडा ते अची चुकी आहे। तव्हां ॾिसो पिया ख़ान साहिबु जेके मुख़्तलिफ़ टाइमिंग्स ते हाणे सिंध जा काफ़ी दौरा कया आहिनि वेझड़ाप में, और जेसिताईं इहो सवेर बि इहा ॻाल्हि थी रही त असां
त जेको इन माहौल में आख़िर छा थींदो। हाणे इहो हींअर जेको माहौल आहे इहो आहे ख़ौफ़ जी सियासत वारो। इवन इलेक्शन जे दौरान इलेक्शन्स खां पोइ माण्हुनि खे एॾो ख़ौफ़ में जकड़ियो वियो आहे त उन ख़ौफ़ मां निकिरी कोन पिया सघनि, जो ॿिए के पार्टी जो सोचनि, ॿिए के पार्टी खे वोट कनि। जेसि ताईं मुख़्तलिफ़ पार्टियूं जेके करप्ट इहे पार्टियूं आहिनि ऐं जेके ज़ुल्म जी ॻाल्हि था कयो पिया, गुज़िरियल 7 सालनि में जेका सिंध सां ऐं सिंध जे मकानी इदारनि सां जेको हालति आहे, शहरनि जो जेको निज़ाम तबाह ऐं बर्बाद थियो आहे, इहो सभु ॾिसंदे वास्ते माण्हू कुझु कोन पिया करे सघनि। छाकाणि त पीपल्स पार्टी जी लीडरशिप उखड़े केॾी बि जेको करप्ट हुजे, केॾी बि चोर हुजे, पर उन्हनि खे का बि अञा ताईं चैलेंज मौजूदु कान्हे। न ई का पार्टी उन्हनि खे चैलेंज करे पई ऐं जेके पार्टीज़ पावर में आहिनि उन्हनि जो पाण में हिकिड़ो एग्रीमेंट आहे, जेके मुखमुखा चए थो ख़ान साहब, त उहे हिक ॿिए खे चैलेंज न कंदा ऐं वॾी वरची पाण में उहो खाईंदा। जेसिताईं इहो ई सिलसिलो रहंदो, इहो ई इलेक्शन जो निज़ाम बि इहो हूंदो। मूं तव्हांखे सभु कुझु वीडियोज़ बि ॾेखारियूं, भले वीडियो बि अची वञे करप्शन जी या पंहिंजो रिगिंग जी, उन जे बावजूदि को बि एक्शन न थींदो। तरीक़ो ॿुधायो वेंदो, तव्हां ट्रिब्यूनल में वञो, ट्रिब्यूनल खे चवंदो चेयरमैन में फ़ैसिला ॾियणा आहिनि, उहो 2 साल ताईं फ़ैसिलो न ईंदो, 3 साल ताईं फ़ैसिलो न ईंदो। ग़रीब माण्हू त न इलेक्शन लड़ी सघे थो, न ई लड़ण खां पोइ जेकॾहिं उनखे का ग्रीवेंस आहे उनखे चैलेंज करे सघे थो। इलेक्शन जो ख़र्चो अलॻि हूंदो आहे, 40,000 50,000 काउंसलर खे, पर हिकिड़ो वकील बि जेकॾहिं तव्हां करियो त उनखे बि लख रुपया खपनि घटि में घटि ज़रूरु वकील उहो केस करे। त हिकिड़ो निज़ाम अहिड़ो जोड़ियो वियो आहे जंहिंमें ज़र जो वधीक इस्तेमालु थिए थो, पैसे जो वधीक इस्तेमालु थिए थो, जेको पीपल्स पार्टी वटि बे इंतहा अची चुको आहे इहो करप्शन जे थ्रू। जेकॾहिं उमरकोट जी ॻाल्हि कयूं त अरबे रुपयनि जी करप्शन जी जांच थिए पई, सिर्फ़ु टाउन कमेटी हुई, टाउन कमेटी जेका आहे उमरकोट जी म्यूनिसिपल कमेटी हुई जेका, उन में अरबे रुपए जी करप्शन थी। हाणे उहो सॼो पैसो इलेक्शन्स में बि इस्तेमालु थियो, उहो तव्हांजो आरओज़ ते बि इस्तेमालु थियो, उहो एसएचओज़ ते बि इस्तेमालु थियो, ऐं प्लस में तव्हांखे गवर्नमेंट जी हिकिड़ी प्रोटेक्शन बि मिली। त ॾाढी ॾुखी सूरत हाल आहे इन मां निकिरण लाइ, जेसि ताईं केयरटेकर्स जेकॾहिं अचनि ऐं उहे जेकॾहिं इंडिपेंडेंट ऐं आज़ादु क़िस्म में केयरटेकर्स हुजनि, जेको इन मुल्क में तमामु ॾुखियो रहियो आहे हमेशह खां, पर इहो हिकिड़ी उमेद ज़रूरु मौजूदु आहे। पीटीआई उन लाइ हिकिड़ो प्रेशर जे तौर ते प्रेशर पार्टी जे तौर ते कमु अचे थी ऐं इंशाअल्लाह अॻियां बहितरी ईंदी। इब्राहिम वरी साॻी ॻाल्हि ऐं मालिक साहब वरी ॻाल्हि खे ॿिए तरफ़ वठी आहे। ॻाल्हि इहा त सिंध में मुतबादिल ॿियूं पार्टी जो आहे छा, ज़ुल्म जी इंतिहा उन कई आहे, पर ॿियूं पार्टियूं सिंध जे माण्हुनि लाइ छा पई कनि? छा सिंध जे इशूज़ ते उहा सिंध जे माण्हुनि तां उथी गॾु बीहनि थियूं? मुस्लिम लीग नून मरकज़ में आहे, पर सिंध जी मुस्लिम लीग नून खे ॾिसंदासीं त असांखे त नज़र ई कोन थी अचे ऑन ग्राउंड। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ आहे, चलो इमरान ख़ान 4 जलसा जेकॾहिं सिंध में करे छॾिया, छा इन सां सिंध जे माण्हुनि खे को हिमत मिलंदी, को मदद मिलंदी, को उन्हनि जो जेको माली साहब चए थो सिंध जे माण्हुनि में डपु आहे, उहो डपु ख़तमु करण लाइ कीअं कोशिशि कई आहे? ताईं घणे अरसे खां ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जे ठहण ऐं उनजे इक़्तिदार में अचण खां पोइ इहा सूरत हाल जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे, इहा टिके अरसे खां सूरत हाल रहंदी अचे। हिकिड़ी ज़रूरत आहे, ऐं पाण सदाईं इन ते बहस कंदा आहियूं त सिंध में हिकिड़ी अहिड़ी पॉलिटिकल फोर्स जी ज़रूरत आहे जेका सिंध जी नब्ज़ ते हथु रखी सघे, जेके सिंध जे दर्द खे सम्झी सघे। सही उम्मीदूं तहरीक इंसाफ़ मां माण्हू ॾेखारे बि थो, पर तहरीक इंसाफ़ जो रवैयो, नवाज़ लीग जी आउं ॻाल्हि पोइ कंदुसि, पर तहरीक इंसाफ़ जी एंट्री सिंध में जॾहिं बि थी आहे तॾहिं हिते ख़ुदि असां ख़ान साहब सां पंहिंजूं जेके मुलाक़ातूं थियूं आहिनि उन्हनि में पाण इहा ॻाल्हि रखी आहे, तव्हां पहिरीं जेको सिंध छा थी चाहे, सिंध खे मर्द कहिड़ो लॻल आहे, या जेके सिंधी माण्हुनि जूं जेके ख़्वाहिशूं आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि, पहिरीं उन शइ खे सम्झण जी ज़रूरत आहे, जेके असांजूं समूरियूं कोशिशूं नाकाम आहियूं आहिनि हेसि ताईं। माना असीं ॻाल्हि उहा असांजो ई फेल्योर आहे, या असीं ॻाल्हि उनखे सम्झाए न सघिया आहियूं, या हू असांजी ॻाल्हि खे सम्झी न आहे सघियो जेको ॻाल्हि असीं करणु था चाहियूं। ओवरऑल पाण जॾहिं मिलिया आहियूं पाण खे ईअं ई महसूसु थियो आहे त जीअं मियां साहब जो सॼो ध्यानु पंजाब ते सम्झो पंजाब मूं खटियो, माना मर्कज़ मूं खटियो, तीअं ई इमरान ख़ान साहब जी बिल्कुलु ईअं ई आहे। ॾिसो इहे शयूं ज़ाहिरी हिकिड़ियूं ज़ाहिर ज़हूर जेके सियासी हिकिड़ियूं शयूं पियूं आहिनि, जेसिताईं तव्हांखे पंजाब मां फीडबैक न मिलंदो, जेसिताईं तव्हांखे पंजाब वोट न ॾींदो, तेसिताईं तव्हांखे इक़्तिदार कोन मिलंदो। हिकिड़ी शइ इहा इन शइ में इहा ई शइ वाज़ थिए त तव्हांजो फोकस जेको आहे उहो पंजाब में हुजणु घुरिजे। असुलु मसइलो इहो आहे त बिल्कुलु असांजी जेका ख़्वाहिश आहे, सिंधी माण्हुनि जी बि अहिड़ी ख़्वाहिश आहे त हीउ जेको हिन वक़्तु जेको सिंध में हले पियो, करप्शन, बदनवानी, बैड गवर्नेंस, इंतिहाई जेको हद ताईं बड़भांग थी वई आहे सिंध, उन मां जान छॾाइण जे लाइ हिकिड़ी अहिड़ी पॉलिटिकल फोर्स हुजणु घुरिजे। असीं इमरान ख़ान खे बि क़बूलण लाइ माण्हू तयारु आहिनि, पर पहिरीं इमरान ख़ान ॻाल्हि त करे त हू सिंध खे कीअं थो ॾिसे, सिंध खे ॾियणु छा थो चाहे, हुन वटि सिंध जे लाइ प्रोग्राम कहिड़ो आहे, सिंध जे बेसिक सिंध जंहिंखे
मौत ऐं हयात जो मसइलो सम्झे थी, उन्हनि ते क्लियर स्टैंड वठिणो पवंदो। सिंध जी जेका सियासत आहे उहो बिल्कुलु ॿियनि सूबनि खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। पहिरीं त ॻाल्हि इहा आहे त सिंध में हिकिड़ा अहिड़ा इशूज़ आहिनि जिन खे सिंध मौत ऐं हयात जो इशू थी सम्झे, ऐं पीपल्स पार्टी उन ते सिंध ऐं सिंधी माण्हुनि खे ब्लैकमेल करे वोट वठे थी। बिल्कुलु इहो जेको सलाड़जण आहे या जिते पीपल्स पार्टी उन कमज़ोरी जो फ़ाइदो थी वठे, उन ई कमज़ोरी खे ख़तमु करण जे लाइ तहरीक इंसाफ़ हुजे या का ॿी पार्टी हुजे, उनखे इहा शइ नफ़्सियात सम्झणी पवंदी सिंधी माण्हुनि जी, ऐं उन्हनि खे ब्लैकमेल कंदड़ पीपल्स पार्टी जी पहिरीं ॻाल्हि। उन खां पोइ सिंध जे सॼे जेको सिंध जो जेको कल्चरल पासो आहे उनखे सम्झणो पवंदो, सिंध जो जेको ट्रेडिशनल पासो आहे उनखे सम्झणो पवंदो। सिंध जेके शुरू खां वठी जेके जदोजहदूं सिंध में हलियूं आहिनि, या सिंध जो जेको लिबरलिज़म आहे, सूफ़ियज़म आहे, या जमहूरियत पसंदी जेका तरक़ी पसंदी आहे, उन सभ खे सुञाणो पवंदो। हिन वक़्तु तहरीक इंसाफ़ जी पोज़ीशन इहा आहे जो न को उन ते मुकमल तौर ते एतबार थो करे सघिजे, न कोई उन ते बेएतमादी ज़ाहिर करे सघिजे। हिकिड़े विच में फाथा पिया आहियूं ऐं विच में हिकिड़ियूं उमेदूं आहिनि त थी सघे थो हीअं थी सघे थो तहरीक इंसाफ़ जेको आहे उहो सिंध में पंहिंजूं पाड़ूं खोड़े ऐं सॼो सिंध खे सिंधी माण्हुनि जी ख़्वाहिशुनि खे कैप्चर करे वेठे ऐं हीअं त हंडाए वेठे, पर अञा ताईं अहिड़ी पोज़ीशन न आहे। नवाज़ लीग जो त मसइलो इहो आहे त नवाज़ लीग आहे रायवेंड जी पार्टी आहे, लाहौर वधि में अपर पंजाब, बसि उन खां वधीक न को हू सोचे थी, न को हुनजो विज़न आहे। पर तहरीक इंसाफ़ वॾी पार्टी थी उभरी आहे त घटि में घटि हुनखे इहे शयूं जेके आहिनि सभु महसूसु करणु घुरिजे। माली साहब, तव्हां हाणे जर्नलिज़म में वॾो अरसो गुज़ारियो ऐं सिंध जो जेकॾहिं सियासी गादी जो हंधि पाण चऊं त उहो हैदराबाद आहे, उते वेही तव्हां मुख़्तलिफ़ स्ट्रगल्स बि पाण रिपोर्ट बि कयूं, पाण ॾिठो बि सही। कालाबाग डैम जो इशू हुजे, सिंध जे वधत ते जेको वार मुख़्तलिफ़ दौरनि में उहो कोशिशूं थींदियूं रहियूं। उनखां पोइ सिंधी ॿोली जो इशू आहे, NFC अवार्ड, माली वसीलनि जी विर्छ आहे। इहे सभु इशूज़ अहिड़ा आहिनि जेके इशूज़ जेकॾहिं उन ते पाण का बि असांजी सियासी पार्टी ॻाल्हाए थी सिंध जी, त माना उहो पंजाब जे मुखालिफ़ हुनखे वञिणो पवंदो। कालाबाग डैम जो इशू आहे, जेकॾहिं सिंध जे मौक़िफ़ जी हिमायत कबी, यानी कि अल्टीमेटली पंजाब जी मुखालिफ़त कबी, ईअं ई माली वसीलनि जी विर्छ, इहे सभु जेके इशूज़ आहिनि असां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान जे साम्हूं बि रखंदा रहिया आहियूं। तव्हां बि पार्टी जे इजलासनि में रहो था, छा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इन क़िस्म जो रिस्क खणंदी त सिंध सां गॾु बीहे, पंजाब जी मुखालिफ़त मोल वठे, सिंध जा बुनियादी इशूज़ उन ते मौक़िफ़ छा आहे पार्टी जो, अञा ताईं क्लियर थियो आहे तव्हांजे साम्हूं? जी बिल्कुलु मौक़िफ़ क्लियर आहे। पहिरीं ॻाल्हि, ॿी ॻाल्हि त पाण चवंदा आहियूं त ताक़त जो सरचश्मो अवाम आहे, बिल्कुलु, पर इक़्तिदार जो सरचश्मो वरी पंजाब खे चयो वञे थो। सही। पर जेकॾहिं सिंध खे इग्नोर कंदा त न को सिंध खे ऐं सिंध जे मसइलनि खे इग्नोर कंदा त न पाकिस्तान खे मज़बूत बणाए सघंदा। पोइ इमरान ख़ान हुजे, असांजी पार्टी हुजे, या ॿी का शइ हुजे, त उहो तमामु ज़रूरी आहे त हुनजे मसइलनि खे ऐं नई को इक़्तिदार खे बि घणो कंटिन्यू रखी सघंदा जेकर इहा सोच हुजे त। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ वटि सिंध जा ॿ इशूज़ तमामु अहम, हुन वटि ॿिन्ही ते सोच क्लियर आहे। सिंधी माण्हू खे मुसलसल हिसायो वियो आहे, डिॼारियो वियो आहे पीपल्स पार्टी जे तरफ़ां बि, एस्टेब्लिशमेंट जे तरफ़ां बि, दहशतगर्द तंज़ीमुनि पारां बि, त सिंध टुटड़ी ॿ टुकड़ा करे छॾींदासीं, कंदासीं, ॿिटो निज़ाम बि आयो, हीअ कॾहिं सिंध 1 सिंध 2 जो फार्मूला बि आयो, ऐं कॾहिं कहिड़ो निज़ाम आयो, कॾहिं कहिड़ो 1 यूनिट जो निज़ाम आयो। इहो हमेशह हिकिड़ो डप ऐं ख़ौफ़ रहियो आहे। इन ते इमरान ख़ान जी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी तहरीक इंसाफ़ सिंध जी तमामु वाज़े पोज़ीशन आहे त असीं कंहिं बि हालत में, कंहिं बि सूरत में सिंध जो विरहाङो क़बूल न कंदासीं। इहा त हिकिड़ी ॻाल्हि। नंबर 2 ॿियो इशू जंहिं ते सिंध एजिटेट कंदी रही आहे, उहा आहे कालाबाग डैम। अच्छा, कालाबाग डैम खे आऊं मोइल घोड़ो सम्झां थो। इहो इशू उथारियो ई सिर्फ़ु उन टाइम ते वेंदो आहे जॾहिं अवां जी अटेंशन ॿियो केॾा डाइवर्ट करणी हूंदी आहे, फेराइणी हूंदी आहे, ठीकु आहे। पर कालाबाग डैम ते PTI जो बिल्कुलु स्टेट चेंज आहे, मुख़्तलिफ़ आहे, ऐं उहो ई रहियो आहे हमेशह खां। ऐं इहा इमरान ख़ान उमरकोट में बि ॻाल्हि कई आहे, या इमरान ख़ान हैदराबाद में बि ॻाल्हि कई आहे त असीं कालाबाग ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि, त जेसि ताईं चइनी सूबनि में कंसेंसस न आहे त इहो ठहिणु नामुमकिन आहे, ऐं 3 सूबा हुनखे ऑलरेडी रिजेक्ट करे चुका आहिनि। त उहो बिल्कुलु उन ते नब्ज़ ते हथ आहे। ऐं ॿी इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे, उहा सिंधी माण्हुनि खे बि सम्झणी पवंदी। तव्हांखे मथे में सूरु हूंदो, डॉक्टर खे फ़ोन कंदो, डॉक्टर वटि वेंदो, सही, जे सिंध जा मसइला हल कराइणा आहिनि त असांखे हिकिड़ी कॉम्पिटिशन पैदा करणी पवंदी सिंध में। घटि में घटि उहो हिक ॿिए जी, त पंजाब में छा थो थिए, पंजाब खे नवाज़ लीग खे हमेशह पीपल्स पार्टी चैलेंज बणियल रही, पीपल्स पार्टी हुते सफ़ा ख़तमु थी वई आहे त PTI चैलेंज बणियल रही, बणिजी रही आहे। त एॾो चैलेंज बणिजे थो त हुननि खे सर्विस करणी पए थी, ख़िदमत करणी पए थी, माण्हुनि खे को रिलीफ ॾियणो पए थो। हाणे जेसि ताईं सिंध में उहो चैलेंज नथो उभरे त हिननि भोतारनि खे त को फ़िक्र त आहे कान।
सही हिननि खे हाणे बि वरी छा थियो, हाणे त वरी ज़िला विराइजी वेंदा। तव्हां ॾिसो ज़िला कंहिंजो ज़िलो, उनजी धीउ खे, कंहिंजे पुट खे, कंहिंजे चाचे जे, कंहिंखे मामे जे, वरी ज़िला विराइजी वेंदा हलिया। उहो साॻियो ई निज़ाम, साॻियो करप्शन जो निज़ाम, साॻियो ई जेको सिस्टम असां वटि जारी रहंदो जेसि ताईं असीं मतबादल क़यादत, मतबादल पार्टी, मतबादल पॉलिटिक्स पैदा न कंदासीं सिंध में, त इहे सिंध जा मसइला रहंदा। उनखे पीपुल्स पार्टी जो सवाल ई पैदा कोन सियासी दुरियूं पैदा कंदियूं न, सियासी दुरियुनि जो किरदारु त असांखे नज़र नथो अचे। जो सियासी किरदारु तव्हांखे बिल्कुलु नज़र न ईंदो हूंदो, पर तव्हांखे बि जेकर सूर तव्हांखे आहे त तव्हांखे बि त कुझु करिणो पवंदो। सिंध खे तव्हां हिकिड़ो यूनिट ॾिसो न, सिंध खे मुकमल यूनिट ॾिसो। सिंध जी अधे ॻाल्हि कई, हिकिड़ी तहज़ीब आहे, सकाफ़त आहे, सोशोलॉजी आहे हुनजी हिकिड़ी पंहिंजी, एथ्रोपोलॉजी आहे हुनजी पंहिंजी। हिकिड़ो सिंध पाण नथी सोचे सघे छा? पाण इहो सम्झूं था त सिंध नथी सोचे ऐं सिंध लाइ बाक़ी ॿार बि केरु सोचे? ईअं न आहे। सिंधी माण्हू सोचे थो, उनखे मौक़ो मिलणु खपे, हुननि खे इहो मौक़ो मुयसरु थियणु खपे, जेको उहो सोचे थो उनखे उहो इम्प्लीमेंट करणु खपे। ऐं हुनखे कहिड़ी पार्टी खां ज़रूरु ख़दशात जी इब्राहिम ॻाल्हि कई त ख़दशात आहिनि, त न हुनखे छॾे सघिजे थो, न हुनखे झले सघिजे पियो, अहिड़ी पोज़ीशन आहे, यकीनी आहे। पर जॾहिं तव्हां हिकिड़ी स्ट्रेंथ शो कयो था, हिकिड़ो तव्हां मुतालबो कयो था, हिकिड़ो तव्हां ॻाल्हि रखो था, त भई असीं हिन शइ ते असीं चाहियूं था त PTI क्लियर थिए या नून लीग थिए या कंहिं पार्टी जो था ॻाल्हि करियो, उहो उन्हनि खे थियणो पवंदो। उहो PTI जा को पार्टी हूंदी, उनखे उन शयुनि ते क्लियर थियणो पवंदो, उन्हनि इशूज़ ते क्लियर थियणो पवंदो त उन मुतालिक़ उन्हनि जा इशूज़ छा आहिनि। असांखे त हीअं त असीं ॻाल्हि कयूं था PTI खां गारंटी वठण जी, पीपुल्स पार्टी कॾहिं कहिड़ी गारंटी ॾिनी आहे? हू त MQM सां गॾु त कॾहिं सिंध टोड़ण जी ॻाल्हि करे पई, कॾहिं MQM सां गॾु हू सॼा रिसोर्सिस उन्हनि जे हवाले करण जी ॻाल्हि करे थी, कॾहिं तव्हां ॾिसो हुनजो सदाई हुनजो हिकिड़ो पंहिंजो रहियो आहे, पाण में ॻुझोठा रहियो आहे ऐं अञा ताईं उहो ॻुझोठा मौजूदु आहे। ख़ैर उहा ॻाल्हि इहा राइट आहे त इहा हुजणु तरीक़ेकारी हुजणु खपे त सिंध जा माण्हू PTI खां पुछनि त तव्हां असां लाइ असांजा ई ख़दशात आहिनि, तव्हांजो छा प्रोग्राम आहे। उनजी सेटिस्फिकेशन खां पोइ हुननि खे अॻियां वधणु घुरिजे, पर अॻियां वधणो पवंदो सिंध जे माण्हुनि खे हर सूरत में, जे सिंध खे प्रोग्रेस कराइणो आहे। न पर सिंध जा साञावंद आहिनि, अदीब आहिनि, जेके पढ़िया लिखिया माण्हू आहिनि, उहे बार बार तरीक़े इंसाफ़ जी क़यादत सां मिलिया आहिनि, उन्हनि पंहिंजूं सभु शयूं क्लियर कयूं आहिनि। उनजे बावजूदु अञा ताईं असांखे त नज़र कोन आयो, बिल्कुलु आयो। जेके ॿ टे ॻाल्हियूं कयूं, काराबाग डैम जो तव्हांजे मिलण खां पोइ क्लियर स्टांस आयो, सिंध जी वहदत जे हवाले खां क्लियर स्टांस बाद में आयो। इमरान खान जा हीअ जेके दौरा आहिनि, जेके उलाल माली जे करे कोन पियो करे, इहा हुतां जी जेको डिमांड अचे पई माण्हुनि जी, सिंध जे माण्हुनि जी, सिंध जे पढ़ियल लिखियल तबिके जी, सिंध जे दानिशवरनि जी, उन ते उहो अचे पियो। तव्हांखे इमरान खान जी हिकिड़ी एक्टिविटी नज़र अचे पई, सवाइ पीपुल्स पार्टी जे ॿियो हुते ॾिसो पाकिस्तान में त कई पार्टियूं आहिनि, बिल्कुलु सिर्फ़ु हिकिड़ी पार्टी जी जेका नई पार्टी आहे, नई खणी उहा त पुराणी आहे, पर इहा आहे तॾहिं सॼी 2013 खां पोइ उनजी तव्हांखे वधि एक्टिविटी नज़र पई अचे। मूंसां इब्राहिम खे ॿुधायो पिए त उमरकोट ज़िलो वठो, उते पीपुल्स पार्टी खां सवाइ कहिड़ी पार्टी? अॼु हुननि जो को काउंसलर बि हुते कोन्हे, हुते ॾाढी PTI हुनखे रिप्लेस करे पई, त ॿिए नंबर ते हुनखे रिप्लेस करे पई। ऐं इनशाला ॾिसो बदीन में केरु रिप्लेस कयो? हाणे तूं आज़ादु तौर ते लड़े पियो, पीपुल्स पार्टी त शिकस्त खाई वई आहे बदीन में। म्यूनिसिपल में त 14 वार्ड विझाइजी विया आहिनि, अर्बन हुयो, हुते सिक्योरिटी हुई। जे सुभाणे सिंध जे माण्हुनि खे मुंहिंजो ख़ौफ़ में निकिल आहे, हुननि खे सिक्योर करिणो पवंदो, हुननि खे सिक्योरिटी ॾियणी पवंदी। हुननि खे रुगो सिक्योरिटी मिले, तव्हां ॾिसो त हू सिंध जा माण्हू कीअं था पंहिंजो फ़ैसिलो ॾियनि, ऐं फ़ैसिलो ईंदो कीअं? फ़ैसिलो ईंदो बैलेट जे थ्रू। बिल्कुलु। ऐं PTI बैलेट ते ज़ोर ॾींदी रही आहे त इन जे तक़दुस खे पायमाल न कयो वञे, इन जो हिकिड़ो तक़दुस बरक़रार रखो त घटि में घटि पंहिंजो माण्हू राय ॾेई सघनि ऐं उन राय ते उहो पंहिंजो फ़ैसिलो करे सघनि। इब्राहिम लाल जी ॻाल्हि पियो करे, हाणे मूंखे ख़ैर सम्झ में नथी अचे, जेकॾहिं तव्हांखे सम्झ में आई हुजे त ज़ाहिर पार्टियूं वेंदियूं आवाम वटि, आवाम हिकिड़ो को मुतबादिल तौर पंहिंजो पाण खे पेश कंदियूं, हिकिड़ी अवामी कुवत ठाहींदियूं। माण्हू जेकॾहिं पाण खे पार्टी खे चूज़ कनि, उनखे सॾीनि, उनखे यानी कि गॾु थी ऐं पार्टी क़यादत खे सॾाइनि त अचो ऐं मुतबादिल थियो, त पोइ माण्हू पंहिंजी पार्टी छो न ठाहीनि? इंतज़ार में त तहरीक इंसाफ़ कॾहिं बि कामयाबु कोन थींदी सिंध में, जेकॾहिं इहे इन ई आसिरे ते हूंदासीं। ईअं हुजे हा त असीं पीपुल्स पार्टी में तमामु घणो अॻु में जान छॾाए चुका हुजूं हा। बिल्कुलु। या सिंध जी जेका बैड गवर्नेंस करप्शन वारी सूरत हाल आहे, उन मां असीं आज़ादु थी चुका आहियूं। पर मसइलो इहो आहे, सॼो जेको आहे कमु बिल्कुलु तहरीक इंसाफ़ खे करिणो पवंदो। हींअर बि हीउ जेको जेतिरे पैमाने ते या तहरीक इंसाफ़ या का बि उनखे इहो विज़न हूंदो आहे सियासी लीडर जो, हू मासिस जे मसइलनि खे, मासिस जी सॼी नफ़सियात खे सम्झे ऐं उन ते हथु रखी उन्हनि खे दिलासो ॾिए, उन्हनि खे पंहिंजे भरवेसे जो यकीन ॾियारे। उहो सॼी क़यादत पार्टी ऐं लीडर जो उहो कमु हूंदो आहे। ॿी ॻाल्हि इहा जो तहरीक इंसाफ़ अञा रिड़े पई, 2013 खां पोइ अञा सिंध में माना रिड़े पई, इहा हिकिड़ी सुठी पॉलिटिकल फोर्स थी कमु अचे साम्हूं अचे हा, जेकॾहिं
इलेक्शन खां पोइ फौरी तौर ते हू उन्हनि माण्हुनि ते हथ रखिया जिन जिन कैंडिडेट्स हुननि जा जिते वोट खया हुआ बिना कंहिं मशवरे जे बिना कंहिं मतिलबु एॾी वॾी कोशिशुनि जे सही ऐं उते तनज़ीम साज़ी जो कमु करे ॾिसो सिंध में हिकिड़ी वेल ऑर्गेनाइज़िंग पार्टी जी ज़रूरत आहे वेल पॉलिटिकल आइडियोलॉजिकल हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन जी ज़रूरत आहे उहो हिननि खां कोन्हे थियो इहो पंहिंजी नाकामी हिननि खे तस्लीम करणु घुरिजे ॿियो क्लियर विजन ॾियण जी ज़रूरत आहे उहो हिननि खां कोन्हे थियो ठीकु आहे लाल साहिबु चवे थो त हीअ इशू आहिनि उन्हनि जे पार्टी जो स्टांस क्लियर आहे पर हाणे उन शइ खे जॾहिं असीं महसूसु सिंधी माण्हू महसूसु ई नथो करे दिलि सां हीअं सां हंडाए नथो त उन करे उहो चवण जी हद ताईं थी सघे त उन करे ॿ टे शयूं ज़रूरी हिननि खे करणियूं पवंदियूं ऐं कामयाबु थींदा विजन क्लियर कनि सिंध सां सिंधी माण्हुनि सां माना गॾु थी बीहनि जीअं हू सोचे थो तीअं ई सोचनि जीअं हू चाहे थो तीअं ई कनि तनज़ीम साज़ी कनि वेल ऑर्गेनाइज़्ड पार्टी जी ज़रूरत आहे सही जेके सर्विसिस आहिनि जेके फलाही कम आहिनि उन्हनि जे पासे खे ॾिसणो पवंदो उहो तॾहिं ई थी सघे थो जॾहिं हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन वेल ऑर्गेनाइज़्ड पार्टी इहे सभु शयूं हुजनि बाक़ी रुगो जलसा करण ई जलसा त असां बि वॾा ॾिठा आहिनि असांजे कॉम्परस दोस्तनि जा तमामु वॾा अलाए कॾहिं कॾहिं खां जलसा 12 साल थी विया आहिनि हींअर यूसी हिकिड़ी कोन खटी अथनि उन करे फ़र्क़ु आहे जलसनि जी सियासत में अमली सियासत में फ़र्क़ु आहे ऐं मूंखे थी सघे थो इहे शयूं अॻिते वञनि इहे कन्वे थियनि इहो फीडबैक फीडबैक आहिनि ऐं ईअं थिए बि सर अॻिते हली चलो टाइम ॿिए ब्रेक जो थियो आहे ऐं नाज़रीन हलूं था ब्रेक ते ब्रेक खां पोइ कोशिशि कंदासीं जेको टियों मरहलो आहे जंहिंमें हाणे हीअ अनुमान ज़ाहिर कया पिया त शायदि कराची में जेको इलेक्शन लोकल गवर्नमेंट जी थियणु वञे पई उहा शायदि मुलतवी थी वञे उन जा केतिरा इम्कान आहिनि ईअं थी बि सघे थो या न ऐं कराची खे सॼे मुल्क खां दार कीअं थो करे सघिजे इन ते ॻाल्हाईंदासूं असां सां गॾु रहिजो नाज़रीन मानी साहब तव्हांखे छा थो नज़र अचे सिंध जे 2 मरहला त चूंडुनि जा थी विया सांगड़ बदकिस्मती वारा रहिजी वियो कुझु ॿिया तक़रीबन 76 के ॿिया आहिनि जेके मुख़्तलिफ़ सीटूं उन ते बि इलेक्शन रोकी वई कराची जी इलेक्शन कीअं थी नज़र अचे ताज़ो 4 रेंजर्स एहलकार जीअं मारिया विया मुख़्तलिफ़ ख़्याल पिया साम्हूं अचनि चयो पियो वञे त शायदि इहो अमन अमान खे बुनियादु बणाए कराची जी इलेक्शन मुलतवी थी वञे जमायत जा माण्हू क़तल थिया उन खां बाद में जेकॾहिं ॿियो मरहलो चूंडनि जो थी सघे थो त हीउ मरहलो बि हाणे थी वञणु घुरिजे सही बाक़ी सॼे मुल्क में चूंडूं जारी हुजनि सिर्फ़ु कराची में चूंडूं मुलतवी थियनि इहो को असां लाइ सुठो सिग्नल न हूंदो ऐं मूंखे नथो लॻे त कंहिंजे मुतालबे ते या कंहिं चवण ते हाणे इहे इलेक्शनूं मुलतवी थियनि छाकाणि त इलेक्शन कमीशन प्रोविंसिस मुख़्तलिफ़ प्रोविंसिस हाणे इन ते राज़ी आहिनि त हाणे सभु इहे इलेक्शन्स थी वञणु घुरिजनि हिकिड़ी ॻाल्हि मूं सवेर मूंखे तव्हांखे ॿुधाइण खां रहिजी जेको एड करणु चाहियां थो जेका मुंहिंजी इंफॉर्मेशन आहे त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान हाणे हू चए थी त असीं नेक्स्ट टाइम इलेक्शन मकानी इलेक्शनूं न कराईंदासीं आइनी तौर ते इहो ज़िमेदारी आहे न इलेक्शन ज़िमेदारी आहे पर हुननि जो चवणु आहे त हाणे हिकिड़ो कंफ्लिक्ट पैदा थी वियो आहे छाकाणि त हू सूबनि जी मर्ज़ी खां सवाइ इलेक्शन नथा कराए सघनि सही ऐं सूबा हुननि खां कोऑपरेट नथा कनि त इहा मूव आहे जेका असांजी इंफॉर्मेशन आहे असांजी पार्टी खे इंफॉर्मेशन आहे त इलेक्शन कमीशन में त हू चाहिनि था त इनखे सूबा पाण हैंडल कनि छाकाणि हू जो तावन ई नथा कनि इलेक्शन कमीशन सां जेकॾहिं हींअर तव्हां ॾिसो तकबंदियुनि ते केॾो झड़ो हलियो आहे आख़िरी ॾींहुं ताईं इलेक्शन खां हिकिड़ो ॾींहुं पहिरीं बि सॼो एंड टाइम ते मामिलो थियो आहे त उहो प्रोविंसिस खे इहो शइ अचे थी पई बाक़ी कंहिं बि सूरत में हाणे इलेक्शन मुलतवी न थियणु खपे ऐं हाणे इहो आख़िरी मरहलो बि मुकमल थी वञणु घुरिजे इहो कठोर मुंहिंजी इन हद ताईं राय आहे इब्राहिम कराची में जेको ऑपरेशन हले पियो ऐं इन ऑपरेशन दौरान हाणे MQM ते नाराज़ जी आहे त हर सूरत में इलेक्शन उते थिए पर ॿियूं दुनियूं आहिनि उनजो इहो ख़्यालु आहे त MQM जॾहिं मकानी इदारनि में ईंदी ऐं इन ॻाल्हि जा वॾा इम्कान आहिनि त कराची में वॾी अक्सरियत MQM खे ई हासिलु थी ऐं उनखां पोइ उहे जीअं उहे म्यूनिसिपल कमेटियूं या टाउन कमेटियूं जीअं असरअंदाज़ थींदियूं शहर जे माहौल ते ॿीहर वरी बताखोरी वरी जेके चंदा आहिनि वरी ॿिया जेके बि इशूज़ इन सां सलाडियल आहिनि त उहे वरी शुरू थी वेंदा इन करे उहे जेके कुझु हल्का आहिनि कुझु दुरियूं आहिनि उहे इन ख़्याल जूं आहिनि त हिन मरहले ते इहे इलेक्शन्स न थियणु खपनि इलेक्शन्स थियूं त जेको ऑपरेशन हेसि ताईं हलियो आहे उन ते पाणी फेरिजी वेंदो ऐं MQM वरी ताक़त वठी वेंदी
बिल्कुलु तासुरत आहे जेका सूरत हाल आहे या जेका ठापुर आई आहे उन खां पोइ इहे समूरियूं धुरियूं ख़ासि तौर ते गैर सियासी धुरियूं जेके आहिनि उहे इन पासे ते गौर कनि पियूं। पर मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं इलेक्शन न थींदी त उहो एक्सपोज़ थी वेंदियूं उहे धुरियूं। उन जे करे आउं सम्झां थो त हिते वधि में वधि स्टेप इहो खयो वेंदो त को अहिड़ो मैकेनिज़म जोड़िजे जंहिंसां हिकु त समूरनि पार्टियुनि खे गॾु बीहारे मुक़ाबिलो कराइजे MQM सां। उहो थी सघे त सियासी पार्टियुनि वटि उहो विजन हुजे हेसि ताईं उन ते गौर थींदो हुजे। ॿियो इहो बि पासो आहे त इलेक्शन खे अहिड़ो छिके रखिजे फौज हर पोलिंग जे अंदरि या ॿाहिरि रेंजर्स बीहे। आउं नथो सम्झां लाल माली जेका ॻाल्हि कई त इलेक्शन मुलतवी थिए, मुंहिंजे ख़्याल में उन सां तासुर जेको सो ग़लति पैदा थींदो ऐं उन जो तोड़ कढण जे लाइ ही को ॿियो मैकेनिज़म तयारु कंदा। ॿियो जेको कराची वारी इलेक्शन आहे पीपल्स पार्टी जेको मूंखे अंदाज़ो आहे पीपल्स पार्टी उन सां गठजोड़ करे वेठी आहे, अंदरूनी तौर ते छा करे वेठी आहे। पीपल्स पार्टी जेकॾहिं चाहे हा त कराची वारी हिन इलेक्शन में तमामु घणो फ़ाइदो वठी पिए सघे, ॿियनि पार्टियुनि खे गॾाए वॾो अलायंस ठही पिए सघियो, वॾे पैमाने ते तयारियूं करे पिए सघिजूं ऐं उन सां हिकिड़ो त मुक़ाबिलो ज़बरदस्त क़िस्म जो थी आहे। ऐं कुझु चांसिस इहो आहे त कुझु न कुझु उन में समूरनि पार्टियुनि खे अॻियां अचण जो मौक़ो मिलेव कराची सियासत। पर कराची में MQM खे बिल्कुलु जेको छुटी ॾिनी वई आहे उन में वॾे में वॾो किरदारु जेको त पीपल्स पार्टी जो आहे। ऐं ॿी वॾे में वॾी जेका ख़ुदि एतमादी आहे जेको कॉन्फिडेंस ख़तमु थींदो इलेक्शन वारे ॾींहुं उहो तहरीक इंसाफ़ जी आहे जेको सम्झे थी त असीं अकेले से रहियूं MQM जो तोड़ ॻोल्हे वेंदासीं या मुक़ाबिलो करे वेंदासीं, इहो बिल्कुलु कोन थींदो। अलॻि अलॻि पार्टियूं वेंदियूं, सभु शिकस्त खाईंदा ऐं MQM उतां खटे वेंदी। उन करे मुंहिंजो ख़्यालु आहे त हिननि समूरनि पार्टियुनि खे गॾु वेही सोचणु घुरिजे। उहो फ़ाइदो उन में मुल्क जो ई आहे छाकाणि जो जेकॾहिं हीअ ई गॾिजी वेंदा त घटि में घटि हिननि वटि दहशतगर्दी वारो फैक्टर एतिरो त न आहे जेतिरो MQM वटि आहे। उन जे करे बहितर इहो थींदो त हिननि सभिनी खे गॾिजी वेहणु घुरिजे हींअर ई, अञा बि वक़्तु आहे ऐं उन खां पोइ को गॾियल लाहियल अमल जोड़े इलेक्शन में वञणु घुरिजे सभिनी खे। लाल हिकिड़ी शइ जेका असां ॾिठी त जेको लॉन्ग मार्च ऐं धरणो हो उन वक़्तु बि पार्लियामेंट में मौजूदु जेके बि पार्टियूं हुयूं अपोज़िशन जूं उनखे न तहरीक इंसाफ़ खंघियो न तहरीक इंसाफ़ सां गॾु हुयूं। अल्टीमेटली उनखे हुकूमत सां गॾिजी बीहणो पियो पार्लियामेंट में ऐं एॾो सगारो आवाज़ पोइ पार्लियामेंट जो थी साम्हूं आयो त पोइ PTI जे बि ॻिची में पइजी वई उहा शइ। उन खां पोइ मुख़्तलिफ़ इलेक्शन्स थियूं आहिनि तॾहिं बि सोलो फ्लाइट आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी। कल्ह असांखे हिकिड़ी कल्ह टियों ॾींहं खां हिकिड़ी सुठी शइ नज़र अचे पई त शाहून कुरैशी साहिबु जेको आहे सो हिकिड़ो एफर्ट वठे पियो त क़ौमी असेंबली जी जे फ्लोर ते ई चलो गॾियल अपोज़िशन हुजे ख़ुर्शीद शाह साहिब सां हुन जी मुलाक़ात थी आहे। जेको इब्राहिम ॻाल्हि पियो करे त कराची जी जेका हिकिड़ी बिल्कुलु मुख़्तलिफ़ सूरत हाल आहे, छा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ अञा बि इहो सम्झे थी त हू जीअं इमरान ख़ान साहिबु दावा करे थो त मुल्क जी सभिनी खां वॾी अपोज़िशन पार्टी आहियां, ॿिए नंबर ते सभ खां वधीक असां वोट कया आहिनि, एॾो वॾो पॉपुलर आहियां, इन करे तव्हां सम्झो था त ॿियनि पार्टियुनि सां कोई इतिहाद जी ज़रूरत ई कोन्हे, न उन्हनि खे तव्हांजी मदद जी ज़रूरत आहे न तव्हांखे उन्हनि जी मदद जी ज़रूरत आहे ऐं तव्हां ईअं ई कराची में खटे वेंदो MQM खे ख़तमु कंदो। ॻाल्हि खटण या हाराइण जी PTI कोन कंदी आहे त असीं को खटे वेंदासीं, असीं स्वीप करे वेंदासीं। पर जेकॾहिं घटि में घटि असां जेके प्रिंसिपल्स आहिनि असांजा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा एज़ अ पॉलिटिकल पार्टी जेकॾहिं हुननि सां केरु अलाए करे थो या उनजे नज़दीक तरीन हुजे थो त हुन सां गॾिजी वेहण में कुझु कोन्हे। जीअं असां कल्ह जेका मूव थी आहे अपोज़िशन में ऐं उहो मां उन सां बि जोड़ींदुसि जेका सवेल ॻाल्हि थी सिंध जे माण्हुनि जा मसइला त अपोज़िशन में बि कल्ह जेका मखदूम साहिबु जेका मुलाक़ात कई ख़ुर्शीद साहिब सां उन मां बि इहे इशूज़ ई साम्हूं आया आहिनि त NFC अवार्ड आहे, काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जी CCI जी मीटिंग्स आहिनि, हीअ आहिनि, हुननि ते गॾिजे ऐं इहा पीपल्स पार्टी जी मजबूरी आहे, मजबूरी थींदी ऐं ईअं ई जेको अॻियां वधी सघिजे थो। ऐं उहो इन सिलसिले में हाणे जेकॾहिं इतिहाद ठहिनि था असांजे पाकिस्तान हिन खां MQM खां नामुमकिन आहे इतिहाद ठाहिणु। पाकिस्तान पीपल्स पार्टी असांखां इतिहाद करण में इंट्रस्टेड ई कोन हूंदी छाकाणि हुननि खे असांखां इतिहाद करे हू नवाज़ लीग खां इतिहाद पंहिंजो ख़राबु न कंदी छाकाणि हुननि जो इतिहाद हुन स्टेटस को पार्टी जो हिकिड़ो पंहिंजो इतिहाद कराची में तव्हांखे इतला आहिनि त पार्टी कंहिंसां इतिहाद करे ऐं हुते इलेक्शन विढ़े पई लोकल गवर्नमेंट जो? न का बि न, लोकल एडजस्टमेंट्स करे सघनि था बाक़ी उहे इतिहाद कोन थींदा। चलो महिरबानी तव्हांजी बि इब्राहिम, तव्हांजी महिरबानी। नाज़रीन महिमाननि जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदव इजाज़त। अल्लाह वाही।